मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। कुछ टाइम पहिरियां मां सां मुलाक़ात न कई, पोइ मूंखे चईनि मुआशरे जे अंदरि जेको आहे न, असांजे मुआशरे जे अंदरि ज़िना जो रेशो तमामु घणो आहे। तमामु माण्हू जेको आहे ज़िना खे जेको आहे फोकस था कनि। मूंखे यार कुझु रीज़न हूंदो, का ॻाल्हि हूंदी जो माण्हू घणी तादाद में ज़िना जी तरफ़ भॼनि था। तूं भला ॿुधा, तूं बि नेट को हदीस ॾिठी हूंदी, को किताब ॾिठो हूंदो। मां चयो यार हिन टाइम मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि नथी अचे, मुंहिंजे हिन टाइम ज़हन में ॻाल्हि नथी अचे। त हुनजो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि अचे थी, हुनजो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि अचे थी त ज़िना मुआशरे में एॾो स्पीड में छो थो हले, एॾो स्पीड में छो थो वर्किंग करे ज़िना। हुनजो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि अचे थी, हुनजो हराम कमाई जी आमदनी जंहिं टाइम थींदी आहे ऐं उहो बंदो पाण खाईंदो आहे ऐं पोइ जिस्म में हराम ख़्वाहिशात उभरंदी आहे। जे मूंखे लॻे थो इहो को रीज़न थी सघे थो, त उनखे मां एट ए टाइम चयुमि यार वाक़ई इहो रीज़न थी सघे थो। पोइ इन खां बाद में मां वियुमि राति जो ईशा नमाज़ पढ़ी करे, पोइ मां राति जो सोचियुमि, ज़हन लॻायुमि मां चयुमि अरे यार हिन ॻाल्हि कई, ज़िना छाजे खां मुआशरे जे अंदरि आम थिए थी। अचानक बसि अल्लाह ताला खे ज़हन में ॻाल्हि विझणी हुई। ॾिसो बाज़ोकात असां जेको बि बयानु कंदा आहियूं त मूंखे पहिरियों ख़बर न हूंदी आहे छा मां बयानु कंदुमि, कॾहिं कॾहिं दिलि में अल्लाह ॻाल्हि विझी छॾींदो आहे। त राति जो ईअं मां सोचां यार मुंहिंजे दोस्त जी ॻाल्हि कई मौलवी साहब, त ज़िना जो कहिड़ो रीज़न आहे जो मुआशरे में तेज़ ज़िना थी हले। पोइ वेठे 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 नेठि अल्लाह ताला मुंहिंजी दिलि में हिकिड़ी ॻाल्हि उधारे छॾी। उहा ॻाल्हि इहा हुई त मां नोट कयुमि त ॾिठुमि त काफ़ी असांजा अहिड़ा रिश्तेदार, असांजा काफ़ी रिश्तेदार जंहिंखे नसल जे अंदरि कैंसर जो मर्ज़ हुयो। असांजे माइटनि में हिकिड़ो यानी मिसाल पंहिंजे ज़हन जे अंदरि रखियुमि, काफ़ी अहिड़ा माण्हू जंहिंजे ख़ानदान में कैंसर जो मर्ज़ हो न, त हली करे अॻिते कंहिं न कंहिं हिकिड़े भाती खे कैंसर थिए पियो। हे तव्हां बि नोट कयो हूंदो, अगरि नसल में ख़ानदान में अगरि कंहिं बि बंदे खे हिकिड़े खे कैंसर आहे न, त हली करे अॻिते कंहिं न कंहिंखे हिकिड़े खे कैंसर थींदो ई थींदो। मां चयो यार हे ॻाल्हि त वॾी मैच थी बीहे। नसल में अगरि कंहिंखे कैंसर आहे त अॻिले कंहिं न कंहिं हिकिड़े बंदे खे कैंसर मां अखियुनि सां ॾिठो बि आहे, हली करे कंहिं हिकिड़े न हिकिड़े खे कैंसर थी। वरी मां नोट कयुमि अगरि कंहिं बि नसल में कंहिं बि बंदे खे टीबी आहे, खंघि जो मर्ज़, टीबी जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं टीबी आहे, त ॾिठुमि त वाक़ई असांजे माइटनि जे अंदरि बि घणा अहिड़ा माण्हू हुआ जंहिंखे ॾाॾे खे टीबी हुई खंघि में, त हली करे पोटे खे बि थी। वरी मां इन ॻाल्हि ते नोट कयुमि त कोई बंदो नाबीन आहे त हली करे नसल में कोई न कोई अॻिते हिकिड़ो नाबीन थिए थो। पोइ मां सोचियुमि त ज़िना बि हिकिड़ो मर्ज़ु आहे। ॾिसो हे मर्ज़ आहिनि सभु, त मर्ज़ जो असरु अॻिते पहुचे थो। अगरि कंहिं बंदे खे कैंसर आहे त अॻिते हली करे कंहिं न कंहिं हिकिड़े खे कैंसर थिए थी। को हिकिड़ो बंदो नाबीन आहे, अॻिते हली करे को हिकिड़ो न हिकिड़ो नाबीन थिए थो। कंहिं बंदे खे खंघि जो मर्ज़ु आहे, छाती जो मर्ज़ु आहे, टीबी आहे, त हली करे नसल में कंहिं न कंहिं हिकिड़े खे बि टीबी थिए थी। मां चयुमि क़ुर ऐं हदीस जे रूह सां अल्लाह ताला ज़िना खे बि हिकु मर्ज़ बयानु कयो आहे। अल्लाह ताला क़ुर ऐं हदीस जे रूह सां ज़िना खे बि ख़ुदा हिकु मर्ज़ बयानु कयो आहे। पोइ मूंखे ॻाल्हि अची वई त अगरि दुनिया जे अंदरि कोई बि बंदो जेकॾहिं ज़िना करे थो, उनजी नसल मां ज़िना नथी निकिरी सघे। छाजे करे? ज़िना ख़ुदि हिकिड़ो मर्ज़ आहे। जॾहिं कैंसर जो असरु थी सघे थो, जॾहिं टीबी जो असरु थी सघे थो, जॾहिं नाबीन जो असरु थी सघे थो, त पोइ ज़िना बि हिकिड़ो मर्ज़ु आहे। मां दोस्त खे ॿिए दफ़े मुलाक़ात थी, मां हिनखे ॿुधायुमि चई यार इहा ॻाल्हि त बिल्कुलु कंफर्म थी बीहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। अगरि कंहिं बि बंदे जे अंदरि, कंहिं बि इंसान जे अंदरि ज़िना जो हिकिड़ो फेल पियल आहे, ज़िना जो हिकिड़ो मर्ज़ पियल आहे, त यादि रहे उनजो असरु वञी करे नसल ते पहुचंदो आहे, उनजो असरु वञी करे ख़ानदान ते पहुचंदो आहे। इहो ई हिकिड़ो वॾो जेको तरीक़ो आहे जेको बंदो ज़िना खे मुआशरे मां ख़तमु करे सघे थो। छाजे करे? बंदो पाण खे ॾिसे, ऐं पोइ पंहिंजी औलाद खे ॾिसे। कोई बि नौजवान, कोई बि मर्द अगरि ज़िना जो इरादो थिए थो न, त सभ खां पहिरियां पंहिंजी औलाद खे ॾिसे, पंहिंजे पुटनि खे ॾिसे, पंहिंजी धीअरुनि खे ॾिसे, पोइ जेको आहे ज़िना जे तरफ़ हथु विझे। ॾिसे त यार सुभाणे अॼु जेकॾहिं अगरि मां इहो कमु कयां थो न, इहो मां कमु थो कयां न, सुभाणे इन्हनि सां बि असरु इहो थींदो। मुंहिंजा पुट बि वञी करे पोइ सुभाणे ज़िना कंदा, मुंहिंजी न्याणियूं बि वञी करे बाद में पोइ ज़िना कराईंदियूं। छाजे करे? इहो हिकिड़ो मर्ज़ु आहे मां वटि, इहो हिकिड़ो मर्ज़ु आहे। इहा ॻाल्हि अगरि कंहिं बि इंसान जे ज़हन जे अंदरि अची वञे,
तो कम से कम बंदो औलादी फ़िक्र करे यार। ॾिसो 5 मिंट जो हिकिड़ो मज़ो आहे राहत आहे, मसइलो केतिरो थिए थो, मसइलो आहे तव्हांजो नसल तबाह थींदो सॼो। ज़िना खे क़ुरान हकीम में अल्लाह ताला हिकु मर्ज़ बयानु कयो आहे, मर्ज़, ऐं यादि रहे त मर्ज़ मुंतक़िल थींदो आहे। इमाम शाफ़ी इन जे करे फरमायो हुयो, इमाम शाफ़ी छा फरमायो, मन ज़ना ज़ुनिया बिअहली आहे, चए दुनिया जे अंदरि कोई बि ज़िना करे थो न, दुनिया जे अंदरि अगरि कोई बि बंदो ज़िना करे थो न त उहो ख़ुशि पोइ न थिए, छा थींदो, ज़ुनिया बिअहली आहे, उनजे अहल सां बि पोइ ज़िना थी वेंदी। हिकिड़ा माण्हू फ़ख़ुरु कंदा आहिनि, वॾो ख़ुशी में कंदा आहिनि, यार तोखे ख़बर आहे न फ़िलाणी औरतुनि सां जेको आहे मुंहिंजो तालुकात आहे, फ़िलाणी औरतुनि सां मुंहिंजो चकर आहे, ख़ुशी में ॿुधाईंदा आहिनि, ख़ुशी में बयानु कंदा आहिनि, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा आहिनि, यार हे 3-3, 4-4, 5-5 जेको आहे मायूं इन सां मुंहिंजो तालुकात आहे, त उहो इन ॻाल्हि ते ख़ुशि थींदो आहे, हालांकि इन ख़बर पवंदी बि न, इन जो पोइ ते घर तबाह थी वेंदो। छाजे करे, इमाम शाफ़ी जो कौल आहे, जेको बि बंदो ज़िना करे ख़ुशि न थिए, कोई बि ख़ुशि न थिए, ज़ुनिया बिअहली आहे, उनजे अहल सां बि ज़िना कई वेंदी। त तमामु इंसान, तमामु नौजवान, तमामु मर्द ज़िना जे फ़ेल जी तरफ़ जेके वञनि था, सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि सोचनि त सुभाणे मूंखे पुट थींदा, सुभाणे मूंखे न्याणियूं थींदियूं, हिन टाइम जेकॾहिं अगरि मां गलीज़ कम में हथु हणां थो, छा थींदो, सुभाणे पोइ मुंहिंजो अहल बि जेको आहे बची सघंदो। ॻाल्हि ख़तमु आहे, ॻाल्हि बिल्कुलु ख़तमु आहे, बिल्कुलु इहा ॻाल्हि क़ुरान हदीस जे मुआफ़िक़ आहे। इहो हिकिड़ो तरीक़ो आहे जो मुआशरे मां ज़िना ख़तमु थी सघे थी। हर हिकु इंसान पंहिंजी खोपड़ी जे अंदरि थोरो सोच वीचार करे, कोई बि बंदो न चाहींदो, दुनिया जो कोई हिकिड़ो बि इंसान न चाहींदो त उनजी भेण सां को ग़लति तालुकात रखे, उनजी माउ सां को ग़लति तालुकात रखे, उनजी घरवारी सां को ग़लति तालुकात रखे, हाँ, उनजी धीउ सां को ग़लति तालुकात रखे। यादि रहे, जंहिंसां ग़लति तालुकात हलनि था, इहा औरत बि कंहिंजी भेण आहे, इहा औरत बि कंहिंजी घरवारी आहे, इहा औरत बि कंहिंजी माउ आहे। जॾहिं ॿिए कंहिं रिश्ते जी तूं तमीज़ नथो करें, अहिड़ी तरह दुनिया जा ॿिया बदमाश माण्हू तुंहिंजे रिश्ते जो बि कंहिं क़िस्म जो कोई फज़ीलत न कंदा, कोई बि ख़्यालु न कंदा तुंहिंजे रिश्ते जो। बाज़ माण्हू पुछा कंदा आहिनि, बाज़ माण्हू पुछा कंदा आहिनि, मां चवां थो बंदो मर्द पाण सिधो थी वञे, पाण सिधो थी वञे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न करे, अल्लाह ताला हिन जे अहल खे बि सिधो करे छॾींदो। बंदे जे अंदरि पंहिंजो पाण वटि ज़िना जो फॉल्ट न आहे। मां दावा सां ॻाल्हि कयां थो, हे ॻाल्हि का मामूली ॻाल्हि मां नथो कयां, दावा सां मां ॻाल्हि कयां थो, कोई बि नौजवान आहे उन में ज़िना जो फॉल्ट न आहे। मां दावा सां ॻाल्हि कयां थो, हिन जो नसल बि बहितर रहंदो, हिन जी घरवारी हिफ़ाज़त में रहंदी, हिन जी धीउ हिफ़ाज़त में रहंदी, हिन जी माउ हिफ़ाज़त में रहंदी। छाजे करे, छाजे करे, हे पाण पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करे बीठो आहे, ख़ुदा हिन जे अहल खे बि बचाईंदो। अगरि पाण बंदो बदमाश थी वञे, पाण फासिक ऐं फाजिर थी वञे, पाण दरिंदो थी वञे, जानवर थी वञे, त यादि रहे, यादि रहे, पोइ तव्हांजो ख़ानदान, तव्हांजो नसल बि जेको नथो बची सघे। अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि इख़्तियार ॾेई छॾियो। ॾिसो, हिकिड़ी शइ दुनिया जे अंदरि हिकिड़ी हलाल हूंदी आहे, ॿी हराम हूंदी आहे, त अल्लाह ताला ईअं न फरमायो सिर्फ़ु इहा हलाल आहे, हराम, इहा हराम आहे, हाणे हलाल आहे ई न। अल्लाह ताला दुनिया जे अंदरि हलाल खे जोड़े छॾियो, हलाल खे अल्लाह ताला ठाहे छॾियो, अल्लाह ताला उनजे मुतबादिल हराम खे बि ठाहे छॾियो। हाणे अल्लाह ताला रस्तो ॿुधायो त ॾिसो इंसानो, नौजवानो, मर्दो, तव्हांजे लाइ तव्हांजी घरवारी हलाल करे छॾी आहे। यादि रहे, दुनिया जो तमामु औरतूं हाणे तव्हांजे लाइ हराम अथव। आहे त औरत जेकी तव्हांजी घरवारी है बि त औरत आहे, अहिड़ी तरह जेकी ॿी का औरत आहे उहो बि औरत आहे, पर अल्लाह ताला तव्हांजे लाइ हिकिड़ो हलाल जो रस्तो ठाहे छॾियो आहे। ए इंसानो, हराम जी तरफ़ न वञिजो। हाणे जेकर कोई बंदो वञे बि सही, दुनिया में बि ज़िलत खणंदो, आख़िरत में बि पंहिंजी ज़िलत खणंदो। वाज़े तौर ते अल्लाह ताला क़ुरान हकीम में ॿुधाए छॾियो आहे त डिपेंड कंहिं ते आहे, डिपेंड तव्हां ते आहे, डिपेंड मां ते आहे।
मूंखे पंहिंजी औलाद सां केतिरी मोहबत आहे। औलाद सां असली मोहबत इहा ई आहे। औलाद सां असली मोहबत इहा ई आहे, बंदो पंहिंजो पाण खे गुनाहनि खां परे रखे, बंदो पाण खे फिस्क ऐं फुजूर खां परे रखे। यकीन कयो तव्हांजे नसल जे अंदरि अल्लाह ताला हिदायत जो रस्तो खोले छॾींदो। ॾिसो हिकिड़ो बंदो आलिम हूंदो आहे त घणा पुट आहिनि, 5 पुट आहिनि, 4 पुट वञी करे फासिक थिया, अल्लाह ताला असरु ॾेखारींदो आहे, हिकिड़ो न हिकिड़ो पुटु आलिम थींदो आहे। त तहक़ीक़त वञी करे किथे बि कयो, कोई बि मौलवी हुजे, कोई बि आलिम हुजे, 5 पुट आहिनि, 5 मां हिकिड़ो पुटु आलिम आहे, बाक़ी 4 दुनियादार आहिनि, त अल्लाह ताला असरु ॾेखारींदो आहे। जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी अंदरि व्याज जो असरु आहे त 5-6 पुटनि मां हिकु ॿ जेको दीनदार थी वञे, तव्हांजो हिकिड़ो न हिकिड़ो पुटु सूद वारो कमु कंदो ई कंदो। छाजे करे सूद वारो कमु कंदो? हे जेको तव्हांजो पुटु पैदा थियो आहे न, पुटु इहो तव्हांजे खून खां पैदा थियो आहे। तव्हांजी जिस्म में जेकी रत आहे न, तव्हांजो पुटु इन खां पैदा थियो आहे। हाणे तव्हांजी जिस्म जे अंदरि जेकी रत हुई, उन जे अंदरि त इहो फॉल्ट हुयो न, व्याज वारो कमु तव्हां कयो पिया, त हली करे सुभाणे कंहिं न कंहिं पुट जे अंदरि इहो व्याज वारो मर्ज़ पवंदो। कंहिं मर्द जे अंदरि चोरी जो फॉल्ट आहे, त 5-6 पुट आहिनि, मां नथो चवां त 5-6 ई जेको चोर थींदा, हली करे हिकिड़ो न हिकिड़ो चोर थींदो। छाजे करे? हे जेके 5-6 पुट पैदा थिया आहिनि न, इहे उनजे खून खां ई पैदा थिया आहिनि ऐं उनजे खून जे अंदरि इहो फॉल्ट रखियलु हुयो। ईअं दुनिया जे तमामु गुनाह जेको ईअं डिपेंड कंदा वञो। इन जे करे आसान जुमलनि में इहो ई ॿुधाइणु चाहियां पियो, जेतिरी पंहिंजी ज़िंदगी पाक कंदव, जेतिरी पंहिंजी ज़िंदगी बहितर कंदव, जेतिरो पाण खे जेको गुनाहनि खां परे रखंदव, यकीन कयो इहो असरु तव्हांजी नसल में वञी करे पवंदो। तव्हांजी औलाद एतिरी नेक थींदी, एतिरी मुतक़ी थींदी ऐं एतिरी जेको आहे परहेज़गार थींदी। छाजे करे? अल्लाह ताला कंहिं बि मोमिन खे जेको आहे ज़ाया नाहे कंदो। अल्लाह ताला कंहिं बि मोमिन खे ज़ाया न कंदो। नूह अलैहिस्सलाम जो हिकिड़ो पुटु नाफ़रमान, बाक़ी ॿिया पुट मोमिन। नसल जे अंदरि थी वेंदो आहे, 1 या 2 पुट अहिड़ा नाफ़रमान थी वेंदा आहिनि, इन खां बाद में अल्लाह ताला असरु लाज़मी ॾेखारींदो आहे। अल्लाह ताला असरु इहो ॾेखारींदो आहे। त मां पर दोस्तो आसान जुमलनि जे अंदरि इहा ॻाल्हि करणु चाहियां पियो, शरीयत खे फोकस कयो, इस्लाम खे फोकस कयो, अल्लाह ताला जे अहकाम खे जेको आहे फोकस कयो। जेतिरो इन इस्लाम खे मज़बूती सां असां पकड़ींदासीं, अल्लाह ताला आख़िरत जा मामला ओतिरा आसान करे छॾींदो।